नगर में धूम मची अगला जोरदार ताड़ियों नथी वजे जंहिंजा तव्हां डिश काढे वो त वॼाए था सघनि। सेकंड राउंड जा स्कोर अची विया आहिनि जजेस अची विया आहिनि जी। राउंड 1 जो स्कोर तव्हां ॿुधी चुका। हाणे राउंड 2 लाड़काणो टीम खणे थी 14 मार्कूं, सखर टीम खणे थी 15 मार्कूं ऐं शिकारपुर टीम पिण खणे थी 15 मार्कूं। नसरपुर टीम हाईएस्ट 17 मार्क। पहले राउंड में शिकारपुर टीम धूम मचाई, बे राउंड में नसरपुर टीम धूम मचाई। जोरदार ताड़ियों असाई चारे टीम ला। हाणे शुरू था कयूं असां राउंड 2। राउंड 2 ला तैयार आहियो चारे टीम? आवाज नथो ॿुधण अचे हाणे त ठीक आहे। राउंड 2 जो नालो आहे अल्फाबेटिकल राउंड। छा अल्फाबेटिकल राउंड? हिन राउंड में जीअं पाण नॉर्मल अंताक्षरी खेॾंदा आहियूं उहो ई खेॾणो आहे। हिकु अखर टीम लाड़काणो खे ॾिनो वेंदो, उन अखर ते टीम लाड़काणो खे सिंधी गानो या लाॾो ॻाइणो आहे। टीम लाड़काणो जिते स्टॉप करे उन अखर ते सखर टीम ऐं टीम सखर जिते स्टॉप करे उन लास्ट अखर ते शिकारपुर टीम ऐं शिकारपुर टीम जिते स्टॉप करे उन लास्ट अखर ते नसरपुर टीम खे ॻाइणो आहे। ही राउंड तेस ताईं हलंदो जेस ताईं कंटिन्यू सिंधी गाना हलंदा। ही राउंड तेस ताईं हलंदो जेस ताईं कंटिन्यू सिंधी गाना हलंदा। जिते गाना स्टॉप किया उते राउंड भी स्टॉप थी वेंदो। रूल्स ध्यान सां ॿुधंदा टीम मेंबर्स, टीम लीडर्स जेका भी आहिनि उहो रूल्स ध्यान सां ॿुधंदा। ई राउंड जो नालो आहे अल्फाबेटिकल राउंड। टीम लाड़काणो खे हिकु गानो ॾिनो वेंदो, उन गाने ते लास्ट अखर जेको ईंदो उन गाने ते लाड़काणो टीम खे ॻाइणो आहे। लाड़काणो टीम जेको ॻाईंदी गानो उन जो जेको लास्ट अखर थींदो उन ते सखर टीम जे गाने जे लास्ट अखर ते शिकारपुर टीम जे गाने जे लास्ट अखर ते नसरपुर टीम खे गानो ॻाइणो आहे। ई राउंड जीअं पाण नॉर्मल अंताक्षरी खेॾंदा आहियूं उहो ई आहे, पर हिन में सिंधी गाना या सिंधी लाॾा ई ॻाइणा आहिनि। ही राउंड तेसि ताईं हलंदो जेसि ताईं कंटिन्यू सिंधी गाना या सिंधी लाॾा हलंदा। जिते सिंधी गाना या लाॾा स्टॉप थिया उते राउंड बि स्टॉप थी वेंदो। सोचण लाइ साॻिया ई 30 सेकंड, ॻाइण लाइ साॻियो ई 1 मिंट। सोचण लाइ साॻिया ई 30 सेकंड, ॻाइण लाइ साॻियो ई 1 मिंट। पहिरियों गानो मां हरीश सर खे रिक्वेस्ट थो कयां त उहा ॿुधाईंदा। हेलो पागल तो इसको भी जाने के। हेलो अरे मुझे अगर चलो बुधाया पंहिंजे मिठड़ीअ सिंदुरीअ संदी कहाणी जंहिंजी यादि तहज़ीब सभिनी
कहानी जंहिंजी या तहज़ीब सभिनि तहज़ीबनि खां बि पुराणी सिंध जे तहज़ीब जी कहरी कहरी में मां ॻायो सिंध जी तहज़ीब जी कहरी कहरी में मां ॻायो दरो मोहन जो शाहिद आहे तंहिंखे कीअं भुलायूं 5000 मुरियाद जो या शीशा रस्ता जायूं नृत्य कला संगीत सजे कर सारो जग शर्मायूं उन तहज़ीब अॻियां बि हर तहज़ीब भरे थी पाणी ॿुधो ॿुधायां पंहिंजे मिठड़े सिंधुरीअ सभी कहानी कहानी नी न लड़कानो टीम न कहानी नो 30 सेकंड शुरू थी चुका है लड़कानो टीम सखर टीम पास 10 सेकंड शुरू थी चुका है सखर टीम शिकारपुर टीम एंड नसरपुर टीम भी सोचण शुरू करे छॾनि 5 4 3 स्टॉप शिकारपुर टीम पालना no and नसरपुर टीम टी सेकंड लड़कानो टीम आया या सखर टीम या 30 सेकंड शुरू शिकारपुर टीम नसरपुर टीम ऐं लड़कानो टीम या ते गानो सोचण शुरू करे सघनि था नाचते आया सखर टीम
या नाचते आया भाई झूमते आया ये स्टॉप। शिकारपुर टीम 10 सेकंड, महज 10 सेकंड बाकी है ताजा। शिकारपुर टीम 10 सेकंड। नसरपुर टीम के पास तो गया बनी ये अग याला भाभी रे भाभी हाय हसानी भाभी रे भाभी हसानी ले जो करे दिया मेरा डगबाज मेरा करे मेरा होता नंदो वटो लन से थी हाय या बढ़िया है सफल ए हा ए ABCD माचवा झूलेलाल बाबरा 1 2 3 बाबरा झूलेलाल माचवा 1 2 3 बाबरा झूलेलाल माचवा 1 2 3 4 बाबरा झूलेलाल माचवा ABCD बाबरा झूलेलाल माचवा व चमा व शिकारपुर टीम व